उमरकोट में अदालती हुक्म ते पिथोरो थाने जी पुलिस जो सिरुनि जे भट्ठे ते छापो। मुबीना बांदी बणायल 13 ॿारनि 6 औरतुनि 7 मर्दनि समेत 26 माण्हू बाज़ियाब करायल खे अदालत में पेश। मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जो हुक्म। पिथोरो में मज़दूर संतोष कुमार ओड जी ॾिनल दरख़्वास्त ते सेशन जज उमरकोट जे हुक्म ते पिथोरो थाणे जी पुलिस बचाबंदी स्टाफ वेझो दीवान माली जे सिरुनि जे भट्ठे ते छापो हयो। पुलिस छापे दौरान मुबीना तौर बांदी बणायल 26 मज़दूरनि खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल मज़दूरनि में मुनीर, दिलबर, डांजी, शांति, इंदिरा, सुरजाणी, ओड मासूम ॿार ऐं औरतूं शामिल। सिरुनि जे भट्ठे मालिक हिसाब किताब न कंदो हो, खाइण पीअण लाइ कुझु न ॾींदो हो, सख़्तु पोरियो कराए तशदुद कंदो हो। तंग थी अदालत जो दर खुड़कायो आहे। बाज़ियाब थियल मज़दूर। अदालत बाज़ियाब करायल औरतुनि जो बयान ॿुधण खां पोइ मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।